ख़बर शामिल कंदा मिठाणी में पूरे मुल्क जी मिठाणी में भी योम दिफ़ा के मौके ते पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी मिठाणी तरफां रिटायर्ड सूबेदार पुनहल चांडियो, नायब सूबेदार पीरबख्श खोखर ऐं मानुल्ला मशहूरी की अगुवाणी में रैली कढी वई, जेका शहर के मुख़्तलिफ़ चौराहनि खां थींदे मिठाणी मेन चौक ते पहुती, जिते अगुवाणनि ख़िताब कंदे चयो त ही मुल्क असांखे वॾियुनि क़ुर्बानीनि सां मिलियो हो, जंहिं बाद 6 सितंबर 1965 ईस्वी ते हिंदुस्तान रात जे इफ़्तिताही मरहले में ही अंधेरी जो फ़ाइदो वठी असांजे मुल्क पाकिस्तान ते हमले करण जो प्लान जोड़े चयो त असां पाकिस्तान ते हमलो करे सुबह जो नाश्तो लाहौर में कंदासीं, पर जॾहिं उन्हनि हमलो शुरू कयो त जवाबी कार्रवाई में असांजे जवाननि ज़बरदस्त मुक़ाबिलो करे मुल्क पाकिस्तान खे बचायो, जंहिं दौरान असांजा केतिरा ई जवान शहीद पिणु थिया। असीं हर साल ही ॾिहाड़ो मल्हाए उन्हनि शहीदनि जवाननि खे भेटा पेश करे हिन ॾींहं खे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं ऐं ता क़यामत मल्हाईंदा रहंदासीं। उन्हनि वधीक चयो त शहीदनि जे वालिदैन ऐं ॿिनि वारसनि खे असीं सलाम पेश करियूं था। उहे ख़ुशि नसीब आहिनि जो उन्हनि जा पुट हिन मुल्क ख़ातिर क़ुर्बान थी हमेशह लाइ अमर थी विया। उन मौक़े ते पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा पिणु गूंजदा रहिया।